أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد آتينا لقمان الحكمة أن يشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह लुक़मान जी सूरह लुक़मान 31 नंबर सूरह आहे क़ुरान जी उन मां उन जी आयत पढ़ी तव्हांजे अॻियां त लुक़मान अलैहिस्सलाम केरु हुया उन्हनि जी कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुई जेका अल्लाह अज़्ज़ व जल खे पसंदि आई ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला चाहे थो त उहा ॻाल्हि असांखे जेका आहे लुक़मान अलैहिस्सलाम जी असांखे ॿुधाए ऐं उन मां असांखे कहिड़ो लेसन थो मिले इहो मुंहिंजे लाइ बि आहे ऐं जेको ॿुधे थो उन जे लाइ बि आहे। सभ खां पहिरियां त लुक़मान अलैहिस्सलाम जेके हुया उहे सॼे क़ुरान में उन्हनि जो ॿी कंहिं बि जॻह ते ज़िक्र न आहे। सूरह लुक़मान में ई उन्हनि जो ज़िक्र आहे ऐं उन्हनि जे नाले सां पूरी हिकिड़ी सूरह आहे ऐं उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो थोरो पैसेज आहे लुक़मान अलैहिस्सलाम जो त अल्लाह सुब्हानहु व तआला इहो छा ॿुधाए रहिया हुआ। लुक़मान अलैहिस्सलाम अल्लाह अज़्ज़ व जल जा नबी न हुया। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे पैगाम ॾियण लाइ कुझु पंहिंजा पैगम्बर चूज़ कया, कुझु माण्हुनि खे पैगम्बर ठाहियो ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजूं ॻाल्हियूं अल्लाह ताला खे पसंदि आयूं ऐं अल्लाह ताला उन्हनि खे के ख़ासि शइ ॾिनी अल्लाह ताला खे पसंदि आयूं त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जो क़ुरान में ज़िक्र कयो आहे। उन्हनि मां लुक़मान अलैहिस्सलाम हिकु आहिनि त जंहिंखे अल्लाह सुब्हानहु व तआला हिकमत अता फ़रमाई। अल्लाह अज़्ज़ व जल फ़रमाए थो लक़द आतीना लुक़मान अल हिकमत अन यश्कुर लिल्लाह। हाणे क़ुरान जॾहिं नाज़िल थियो त अल्लाह सुब्हानहु व तआला खे ख़बर हुई त क़यामत ताईं इन क़ुरान खे पढ़ियो वेंदो ऐं सॼी दुनिया में क़ुरान जेको आहे उहो फैलिजंदो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको माण्हू क़ुरान पहिरियों दफ़ो खणंदो या जेको पढ़ंदो रहंदो या जेको सम्झण लाइ पढ़ंदो त उहो जॾहिं ॾिसंदो त अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे लुक़मान अलैहिस्सलाम लाइ छा ॿुधाए रहिया आहिनि त उन्हनि जे ज़हन में ख़्यालु ईंदो। जीअं साहबा इहो पहिरियों दफ़ो ॿुधो त लुक़मान अलैहिस्सलाम केरु हुया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अॻु में जो क़िसो आहे लुक़मान जो त उन वक़्तु अल्लाह अज़्ज़ व जल ज़ाहिरी ॻाल्हि आहे असहाबा जेके आहिनि असहाबा अकराम उहे सोचींदा हूंदा त लुक़मान आहे केरु त अल्लाह ताला इंट्रोडक्शन करायो आहे, उन्हनि जो तारुफ़ करायो आहे। तव्हां जॾहिं कंहिंजो तारुफ़ कराईंदा हो, कंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदा हो या कंहिंजी ॻाल्हि कंदा हो कि अहिड़े माण्हू सां उन जे बारे में त तव्हां इंट्रोडक्शन कीअं कराईंदा हो, तव्हां उनजे नालो ॿुधाईंदो, तव्हां उन्हनि जी अचीवमेंट जेके उन में दुनिया जूं कामयाबी आहिनि उहे ॿुधाईंदो, डिग्री ॿुधाईंदो, जॉब ॿुधाईंदो, पैसो ॿुधाईंदो, तव्हां इहे शयूं माण्हुनि खे ॿुधाईंदा हो उनजो इंट्रोडक्शन करण लाइ। पर अल्लाह ताला उन्हनि जे बारे में छा ॿुधायो आहे जेको बि क़यामत ताईं पढ़ंदो अगरि पुछंदो त लुक़मान केरु हुया त अल्लाह अज़्ज़ व जल फ़रमाइनि था वलक़द आतीना लुक़मान अल हिकमत अन यश्कुर लिल्लाह। लुक़मान अलैहिस्सलाम खे असां हिकमत अता फ़रमाई। छा हिकमत अता फ़रमाई? उन्हनि खे अल्लाह अज़्ज़ व जल विज़डम ॾिनो। हाणे हिकमत छा आहे? सभ खां पहिरियां जॾहिं असां हिकमत सोचींदा आहियूं त जेको विज़डम या जेके चवंदा आहियूं जेको सियाणो माण्हू आहे, जेको वाइज़ माण्हू आहे, सियाणो आहे, जेकी हिकमत आहे उन जे लाइ सोचींदा आहियूं त हिन खे ही पढ़ण वारो माण्हू हूंदो, इन जा दुनिया में जेके डिसीशन आहिनि उहे पंहिंजे दुनियावी फ़ाइदे वारा हूंदा या इन वटि घणो पैसो हूंदो, घणो पढ़ंदो हूंदो, इहो हिकमत वारो सुठी जॉब करण वारो माण्हू उनखे चवंदा आहिनि इहो सुठा डिसीशन थो वठे, इहो असांजी नज़र में हिकमत हूंदी आहे। पर अल्लाह सुब्हानहु व तआला अरबी जेको लफ़्ज़ आहे हिकमा उन जी अरबी लफ़्ज़ जी माना छा आहे? अरबी लफ़्ज़ में जेको हिकमा आहे उन जी माना छा आहे? इन जी माना ॿिनि पार्ट्स में आहे। हिकिड़ो त उहो इल्मु जेको तव्हांजे फ़ाइदे वारो हुजे ऐं ॿियो त तव्हां उन इल्म ते अमल कयो, इन खे चवंदा आहिनि हिकमा। जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो ॿारु आहे उहो उनखे हिकिड़ी नॉलेज आहे, हिकिड़ो इल्मु आहे त चांहि जेका आहे गरम आहे, उहो इल्मु उनजे पीउ मां उनखे ॿुधायो आहे त बाबा चांहि जेका आहे इहा गरम आहे, इन में हथु न आहे विझिणो या पाणी या बाहि आहे इहा शइ गरम आहे, इहा शइ नुक़सानु ॾींदी आहे, इहा शइ हुन वटि इल्मु आहे। पर उहो जॾहिं उन ते अमल थो करे ॾिसे थो चांहि गरम आहे, उन में हथु नथो विझे या उनजे वेझो नथो वञे त उन ते अमल कयो, उन हिकमा इस्तेमालु कई। ॿी जॻह ते अगरि ॿारु आहे उनखे इहो इल्मु त आहे पर उन में वञी तॾहिं बि हथु थो विझे त इन जो मक़सदु त उन हिकमा इस्तेमालु न कई, उन वटि इल्मु त हुयो पर उन ते अमल न कई। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे माण्हुनि वटि जेको आहे इल्मु हूंदो आहे उन ते अमल न हूंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अमल हूंदो आहे सिर्फ़ु पर इल्मु न हूंदो आहे। त हिकमा जी माना आहे त बेनिफिशियल, माना जेको तव्हांजे फ़ाइदे वारो इल्मु हुजे ऐं तव्हां उन ते अमल कयो। अॼुकल्ह जे दौर में इल्मु जेको आहे उहो हासिलु करणु तमामु ईज़ी आहे, हर कंहिंजे फिंगर टिप्स ते आहे, माण्हुनि जे हथ में मोबाइल फ़ोन आहे, कंप्यूटर आहे, तमामु ईज़ी आहे। को बि इल्मु वठणु तव्हां गूगल कंदव, सर्च कंदव, तव्हांखे हर क़िस्म जी नॉलेज, हर क़िस्म जी जेको इल्मु आहे मिली वेंदी। पर उहा असां अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसंदव त तव्हां इहा शइ नथा सोचो त इहो इल्मु मुंहिंजी ज़िंदगी में को फ़ाइदो खणी ईंदो
या मां सिर्फ़ु फेसबुक ते व्हाट्सएप ते इन्हनि ते वेठो आहियां, रुॻो उनखे मथे कंदो थो वञा स्क्रीन ते ऐं ॿियनि जा कमेंट्स पढ़ां थो ऐं मां 2-2, 3-3 कलाक 4-4 कलाक सिर्फ़ु इन सोशल मीडिया ते इस्तेमालु थो कयां। मां सिर्फ़ु ॿियनि जो ओपिनियन, ॿियनि जा ख़्यालात जेके आहिनि उहे ॾिसां थो ऐं उहे ॿुधां थो। इहे मुंहिंजी ज़िंदगी में कहिड़ो बेनिफिट खणी ईंदा? त तव्हां उहो पंहिंजो जेको टाइम आहे उहो हिकमत सां इस्तेमालु कयो या न कयो। उहो तव्हां ॿियनि जा ओपिनियन पढ़ी तव्हांजी ज़िंदगी में उहो का शइ फ़ाइदो खणी ईंदा या न खणी ईंदा। त तव्हां केतिरो टाइम इस्तेमालु था कयो पंहिंजो जेको टाइम आहे मीडिया ते, सोशल मीडिया ते, ऐं उहो तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ो बेनिफिट खणी ईंदो। त इन जे करे असां वटि जेका इल्मु आहे उहो इल्मु जेको तव्हांखे सही डायरेक्शन ॾेखारे, जेको तव्हांखे सही रस्तो ॾेखारे, जेको तव्हांजे लाइ बि फ़ाइदे वारो हुजे ऐं तव्हां उन मां ॿियनि खे बि फ़ाइदो ॾियो, उनखे चवंदा आहिनि हिकमा। त तव्हां पंहिंजे टाइम में जेको टाइम आहे, तव्हां पैसो आहे, तव्हांजी नॉलेज आहे, तव्हां वटि सोशल मीडिया हर शइ, उनजो कीअं था इस्तेमालु कयो, इहो तव्हांजे मथां आहे त तव्हां उन ते हिकमा इस्तेमालु कयो था या नथा कयो। उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ वजल फरमाए थो, वलक़द आतैना लुक़मान अल हिकमत अन इश्कुर लिल्लाह। लुक़मान अलैहिस्सलाम खे हिकमत अता फरमाई ऐं उहे अल्लाह सुब्हानहु व तआला जा जेके शुक्रगुज़ार करण वारा हुया, शुकुर करण वारा हुया। त इन जो मक़सदु ईअं न आहे त अल्लाह ताला उन्हनि खे हिकमत ॾिनी इन जे करे उहे शुक्रगुज़ार हुया, न। इन जो मक़सदु इहो आहे त अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि खे हिकमत अता फरमाई, पर उन्हनि जी हिकमत इहा हूंदी त मूंखे अल्लाह ताला इहा शइ त ॾिनी आहे, पर पोइ इन शइ खे कहिड़े नमूने मां इस्तेमालु कयां जो मां अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुक्रगुज़ार थियां। जीअं मिसाल जे तौर ते इलाही माण्हू आहिनि, उन्हनि खे मिसाल कंहिंजो एक्सीडेंट थो थी वञे, उनजी टंग भॼी थी पए, माण्हुनि खे असांखे ॾिसंदा दुनिया में इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे पसंदि न हूंदियूं आहिनि। कॾहिं कंहिंखे को सिहत जो मसइलो थी वेंदो आहे, कॾहिं को फैमिली प्रॉब्लम थी वेंदो आहे, कॾहिं को पैसे जो प्रॉब्लम थी वेंदो आहे, कॾहिं जॉब जो प्रॉब्लम थींदो आहे। हर इंसान खे हिन दुनिया में इलाही मसइला आहिनि। पोइ उन्हनि मसइलनि जे विच में तव्हां कहिड़ी शइ था ॻोल्हियो जो तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुकुर अदा कयो। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदव त तव्हां कोई वञे थो, उनजो एक्सीडेंट थियो, उनजी टंग भॼी पई या ॿांह भॼी पई, तॾहिं बि उहो चए थो शुकुर अल्हम्दुलिल्लाह मां अञा ताईं ज़िंदा आहियां, मूंखे मथे में धकु न लॻो, कोई अहिड़ी शइ वॾो नुक़सानु न थियो, त उहो अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुकुर थो करे। ईअं ई लुक़मान अलैहिस्सलाम हर सिचुएशन में, हर जेका बि मौक़ो हूंदो ज़िंदगी में, उन में इहो शइ कंदा हुया त मां अल्लाह अज़्ज़ वजल जो कीअं शुकुर अदा कयां। त उनखां पोइ लुक़मान अलैहिस्सलाम जेको हुया, उन्हनि जेको पंहिंजे पुट खे एडवाइस ॾिनी, मशवरो ॾिनो ऐं उहो दीन जे बारे में मशवरो ॾिनो, उहो अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो। पर इन ई आयत में अल्लाह अज़्ज़ वजल असांखे ॿुधाइनि था त अनिश्कुरु लिल्लाह। लुक़मान अलैहिस्सलाम जो किसो त तव्हांखे मां ॿुधायां थो, पर उनखां पोइ उहे जेके शुक्रगुज़ार बि हुया, उन्हनि खे हिकमत मां अता फरमाई ऐं उहो हर वक़्तु इहो सोचींदा त मां इहा हिकमत, इहो इल्मु जेको आहे कीअं इस्तेमालु कयां जो मां अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुक्रगुज़ार थियां। पोइ उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ वजल फरमाए थो त वमन यशकुरु फइन्नमा यशकुरु लिनफ्सी। ऐं जेको शुकुर कंदो रहंदो आहे, माना कंटिन्यूअस शुकुर कंदो रहंदो आहे। ईअं न आहे त तव्हां चओ त मां माज़ी में शुकुर कयो या 6 महीना अॻु में, साल अॻु में निमाज़ बि पढ़ंदो हुअमि, तहजुद बि पढ़ंदो हुअमि, एॾी मां नेक हूंदो हुअमि, क़ुर पढ़ंदो हुअमि, मूंखे पोइ इहे तकलीफ़ूं छो आहिनि, या मां सभु कुझु सही थो कयां, मुंहिंजी ज़िंदगी में ग़लति छो थो थिए। न, मई यशकुर मतिलबु मक़सदु इहो आहे, यशकुर मतिलबु शुकुर कंदो रहंदो। जेको तव्हां शुकुर कंदो रहंदो त इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां हर वक़्तु अल्लाह अज़्ज़ वजल जा शुक्रगुज़ार रहंदव। त उहो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो वमन यशकुरु फइन्नमा यशकुरु लिनफ्सी। हाणे उनखां पोइ अल्लाह ताला चए थो जेको शुकुर कंदो रहंदो आहे उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ, पंहिंजे नफ़्स लाइ, पंहिंजे फ़ाइदे लाइ कंदो आहे। इन में अल्लाह सुब्हानहु व तआला जी जेका तारीफ़ आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी जेका परफेक्शन आहे, अल्लाह अज़्ज़ वजल जी जेका बादशाहत आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी जेका बि शइ आहे, उन में तव्हां को बि फ़र्क़ु नथा आणे सघो। अल्लाह सुब्हानहु व तआला जो जेको रुतबो आहे, मर्तबो आहे, उहो ओतिरो ई हूंदो। इन में फ़ाइदो तव्हांजो ई आहे। अल्लाह अज़्ज़ वजल फरमाए थो त फइन्नमा यशकुरु लिनफ्सी। जेको शुकुर कंदो रहंदो आहे उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ कंदो आहे। जेको तव्हां शुकुर था कयो उहो तव्हां पंहिंजे लाइ था कयो। अल्लाह सुब्हानहु व तआला खे उन में को बि तव्हां फ़ाइदो नथा ॾियो, न ई माज़ाला तव्हां को नुक़सानु था पुॼायो। अल्लाह ताला चए थो अगरि दुनिया, आसमान ऐं ज़मीन में का हिकिड़ी शइ बि न हुजे, का बि शइ न हुजे जेका अल्लाह जी तारीफ़ न करे, तॾहिं बि अल्लाह अज़्ज़ वजल तारीफ़ जे क़ाबिल आहे, तारीफ़ जे लाइक़ु आहे। हाणे हिकिड़ी हदीस आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हाणे अल्लाह जो शुकुर त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर मुस्लमान कंदो आहे। इलाही बंदा कंदा आहिनि त मां अल्लाह जो नाशुकुर त न आहियां, मां अल्लाह जो हर वक़्तु शुकुर थो कयां, मां त हर कोई अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहे। पर हिकिड़ी हदीस आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको बि माण्हुनि जो शुक्रगुज़ार नाहे त ॼण त उहो अल्लाह जो शुक्रगुज़ार नाहे।
हदीस जो मफ़हूम आहे त अगरि कोई माण्हुनि जो शुक्रगुज़ार नाहे, जीअं मिसाल जे तौर ते तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजा फैमिली मेम्बर्स आहिनि, तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजे ऑफिस जा माण्हू आहिनि, पाड़े वारा आहिनि, तव्हां सां कंहिं को बि सुठो बिहेवियर रखियो, सुठो अमल कयो, तव्हांजो कंहिं को कमु कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां अगरि उन जा शुक्रगुज़ार न आहियो, उनखे थैंक यू नथा चओ या चओ था त उन खां पोइ उहा शइ विसरी थी वञे तव्हां खां, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां माण्हुनि जा शुक्रगुज़ार न आहियो, इन जो मक़सदु तव्हां अलाह जा शुक्रगुज़ार न आहियो। ईअं न आहे त सिर्फ़ु तव्हां चओ मां अलाह जो शुक्रगुज़ार आहियां पर माण्हुनि जो नाशुक्र आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदगी में अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि, तव्हां चवंदव मां कहिड़े हाल ते शुकुरु कयां, कहिड़े नमूने हिनखे थिए की मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजो फैमिली मेम्बर आहे या को दोस्त आहे, एतिरो वर्स आहे, एतिरो किनो आहे जो मां कहिड़े नमूने हिनखे थैंक यू चवां, कहिड़े नमूने शुकुरु कयां। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी ज़िंदगी में जेको तव्हांखे नुक़सानु पुॼाए थो या तव्हांखे को अहिड़ी शइ चए थो जंहिं ते तव्हांखे सब्र थो करिणो पए, तव्हां उन ते बि शुकुरु कयो त उहो माण्हू तव्हांजी ज़िंदगी में आहे, जंहिंजे करे तव्हांजे सब्र में सब्र जो जेको सब्र आहे उहो तव्हांजो वधियो। त तव्हां उनखे बि अगरि पॉज़िटिव वठंदव त तव्हां चवंदव त इहो माण्हू आहे, इहो मूंखे अहिड़ा लफ़्ज़ चए थो, मां उन ते सब्र थो कयां, मुंहिंजो सब्र जेको आहे उहो अञा वधे थो, तव्हां उन ते बि अलाह सुब्हानो व तआला जो शुकुरु कंदव। त ईअं ज़िंदगी में इलाही माण्हू हूंदा आहिनि जंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे न वणंदियूं आहिनि, पर तव्हां चवंदव त ठीकु आहे उन मां सब्र थो कयां, छो जो मुंहिंजे सब्र में उहो शइ फ़ाइदो थी ॾिए, सब्र मुंहिंजो वधे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलाह अज़्ज़ व जल फरमाए थो जेको सब्र कंदो आहे ऐं उहो उनखे अलाह सुब्हानो व तआला इलाही कुझु ॾींदो आहे। त उनखां पोइ अलाह अज़्ज़ व जल फरमाए थो वमन कफ़र फ़इन्नल्लाह गनियुन हमीद। ऐं जेको कुफ़ुर थो करे मतिलबु जेको इनकार थो करे, फ़इन्नल्लाह गनियुन हमीद, सो अलाह सुब्हानो व तआला गनी आहे ऐं हमीद आहे। त हाणे शुक्र जो जेको अपोज़िट आहे उहो आहे नाशुक्री। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां चवंदव त कंहिंखे को शुकुर थो करे त उनजो अपोज़िट जेको आहे नाशुक्री आहे। जीअं मोमिन त उनजो अपोज़िट जेको आहे काफ़र आहे, पर हिते अलाह अज़्ज़ व जल फरमाए थो वमन कफ़र, ऐं जेको कुफ़ुर थो करे मतिलबु अलाह जी नेमतुनि जो, अलाह जे जेके माण्हू उनजी ज़िंदगी में रखिया आहिनि, जेके बि शइ अलाह सुब्हानो व तआला उनखे ॾिनी आहे उहो उनजो इनकार थो करे, उनखां कुफ़ुर थो करे, त अलाह सुब्हानो व तआला चए थो फ़इन्नल्लाह, सो अलाह सुब्हानो व तआला गनी आहे ऐं हमीद आहे। अलाह सुब्हानो व तआला तारीफ़ जे क़ाबिल आहे, उनजी तारीफ़ में का बि शइ कमी न ईंदी। तव्हां अगरि शुकुरु कयो था तव्हां पंहिंजे लाइ था कयो, तव्हां अगरि कुफ़ुर कयो था मतिलबु हिते नाशुक्री न आहे, अगरि को शुकुरु नथो करे त इन जो मक़सदु छा आहे, इन जो मक़सदु इहो आहे त अलाह सुब्हानो व तआला चए थो अपोज़िट उनजो कुफ़ुर आहे। अगरि तव्हांखे अलाह सुब्हानो व तआला सिहत ॾिनी आहे, नेमत ॾिनी आहे, तव्हांखे अलाह सुब्हानो व तआला पैसो ॾिनो आहे, जेका बि शइ ॾिनी आहे, अगरि तव्हां शुकुरु कंदव, जीअं ॿी जॻह ते अलाह अज़्ज़ व जल फरमाए थो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अगरि तव्हां शुकुरु कंदा रहंदव त अलाह सुब्हानो व तआला तव्हांखे वधीक ॾींदो। वधीक छा ॾींदो, इहा शइ बयानु नाहे थियल, छो जो वधीक मूंखे जेका शइ खपे उहा तव्हांखे न खपे। तव्हांखे थी सघे थो पैसो खपे, तव्हांखे सिहत खपे, तव्हांखे चओ त मुंहिंजी औलाद सुधरे, जेका शइ तव्हांखे खपे उहा अलाह ताला खे ख़बर आहे। त अलाह अज़्ज़ व जल फरमाए थो जेको शुकुरु कंदो त मां उनखे वधाए करे ॾींदुसि, वइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। त इहा शइ असांखे सम्झणु घुरिजे त अलाह सुब्हानो व तआला जेको आहे उहो हमीद आहे। उन्हनि जी तारीफ़ में उन्हनि जी जेका वॾाई आहे, उन्हनि जी जेका बादशाहत आहे, उन्हनि जी कंहिं बि परफेक्शन आहे, कंहिं बि शइ में कमी न ईंदी। अगरि तव्हां मां सॼी दुनिया मां कोई बि नाशुक्री कंदो या कुफ़ुर कंदो, उन्हनि जी तारीफ़ में का बि कमी न ईंदी। इहो कंहिंजे लाइ आहे, इहो सिर्फ़ु नफ़्स मतिलबु तव्हांजे लाइ आहे। अगरि तव्हां शुकुरु कंदव इहो सिर्फ़ु तव्हांजे फ़ाइदे लाइ आहे, ॿियो कंहिंजे लाइ न आहे। अलाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन खां पोइ ॿी आयत में जॾहिं लुक़मान अलैहिस्सलाम मुख़ातिब आहिनि पंहिंजे पुट सां ऐं उनखे छा चई रहिया आहिनि उहो बयानु थियल आहे। जीअं अलाह सुब्हानो व तआला लुक़मान अलैहिस्सलाम खे विज़डम ॾिनो, उन्हनि खे हिकमत ॾिनी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी ज़िंदगी में हर शइ में हिकमत हूंदी, पर अलाह ताला जेका शइ पसंदि कई तव्हांखे ॿुधाइण लाइ उहा कहिड़ी शइ आहे त उन्हनि पंहिंजे पुट खे दीन जे बारे में कहिड़ी एडवाइस ॾिनी। त इन खां अॻिते वारी आयत जेका आहे उहा इहा आहे त उन्हनि खे छा ॿुधायो, त उहा नेक्स्ट वीक इंशा अल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुसि त लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे छा चयो, त अलाह सुब्हानो व तआला असांखे इन मां छा ॿुधाइणु चाहिनि था ऐं असांखे इन मां छा थो सबक़ु मिले। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।